अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसएन जी लतीफ़ लतीफ़यात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी महराब लतीफ़ी हाज़ुर आहे। लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदासीं ईंदड़ हफ़्ते जे लफ़्ज़ ते। ईंदड़ हफ़्ते लाइ असांजो लफ़्ज़ आहे उबकार। अलफ पेशो ओ बे ज़बर ब काफ अलफ का रे ज़बर र उबकार ऐं किथे किथे वरी बे ते ज़ेर पे आहे उबकार। दोस्तो हिन उबकार लफ़्ज़ सां मनसूब शाह जे रिसाले मां को बि बैत या वाई खणी ऐं हिन ॾुखे लफ़्ज़ जी माना सां गॾु असांखे ईंदड़ हफ़्ते ताईं मोकिले ॾींदा ऐं उन सां गॾोगॾु तव्हां उन बैत जी मुकमिल सम्झाणी या मुकमिल तशरीह बि लिखी मोकिले सघो था। जवाब मोकिलण जो तरीक़ो हीअ आहे त तव्हां असांखे टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए, मैसेंजर मैसेजिस जे ज़रिए, कमेंट्स जे ज़रिए, वॉइस मैसेजिस जे ज़रिए या कॉल जे ज़रिए तव्हां असांखे पंहिंजा जवाब मोकिले सघो था। लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो वांटे। वाव अलफ नून वां टई टे वांटे। वांटे लफ़्ज़ जे माना ते ईंदासीं त वांटे लफ़्ज़ जूं मुख़्तलिफ़ मानाऊं आहिनि। वांटे लफ़्ज़ जूं मानाऊं आहिनि हिस्से में या भाङे में या पतीअ में ऐं ॿियूं मानाऊं आहिनि नसीब में, लिखे में, क़िस्मत में। ऐं हाणे ईंदासीं वांटे लफ़्ज़ सां मनसूब बैत तरफ़। शाह साईं फरमाए थो त वाव विञायुम काल पुठीअ जे पंधु करियां वञण मूं वांटे पियो होतन कारण हाल जबल ॾोरियां जाल कारण पेर पुन्ह जे। हिन बैत में शाह साईं ससुई जे वाता चवराए थो। ससुई फरमाए थी त वाह विञायुम काल पुठीअ जे पंधु करियां आऊं जन जे पोयां पंधु पई करियां, जन पेरनि जे निशाननि जे ज़रिए उन पुन्हुअ जे पोयां पई वञां ऐं पुन्हुअ जे काफ़िले जे पोयां पई वञां। वाव उन्हनि पेरनि जा निशान मिटाए छॾिया आहिनि, ख़तम करे छॾिया आहिनि। वञण मूं वांटे पियो होतन कारण हाल मूंखे पंहिंजे होतन जे लाइ, पंहिंजे महबूब जे लाइ, पंहिंजे प्रिय जे लाइ, पंहिंजे सजण जे लाइ ओॾां वञण मुंहिंजे नसीब में लिखिजी चुको आहे, मुंहिंजी क़िस्मत में लिखिजी चुको आहे। ऐं ॿी माना इहे थींदी त पंहिंजे सजणनि ख़ातिर, पंहिंजे प्रिय ख़ातिर हिन वक़्तु मूंखे ओॾां वञण मुंहिंजे हिस्से में लिखिजी चुको आहे, मुंहिंजे भाङे में अची चुको आहे, मुंहिंजे पतीअ में अची चुको आहे। जबल ॾोरियां जाल कारण पेर पुन्ह जे तॾहिं त आउं प्रिय जे पेरनि लाइ इहो सॼो सारो जबल ॾोरियां पई, ॻोल्हियां पई। दोस्तो हिन बैत में भिट जो घोट लतीफ़ ससुईअ जी महिनत ऐं जिदोजहद बयानु कई आहे। पंहिंजे हक़, पंहिंजे महबूब, पंहिंजे वर पुन्हुअ जे पोयां वेंदे
पेरनि जा निशान मिटिजी वञण बाद बि ससुई पोइते नाहे मोटी, ससुई दिलगीर नाहे थी, पोइ बि पंहिंजी जिदोजहद जारी रखियईं। अचो त शाह साईं जे इन बैत खां सबक हासिल करियूं, पंहिंजे हक़नि ख़ातिर कुझु पेर विञाइजी वञनि, कुझु ॾुखियायूं अचनि त चुप करे वेही रहण बजाए पंहिंजी जिदोजहद खे जारी रखूं ऐं पंहिंजा हक़ हासिल करियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।